खैरपुर मां ख़बर ॾींदा हालू त ॻोठ सिंगार फाउंडेशन जूं कयल ग़रीबनि सां हमदर्दियूं अलाह पाक पंजतन पाक ऐं रमज़ान मुबारक जे सदके क़बूल करे ॻोठ सिंगार फाउंडेशन पारां कुछ ॾींहं अॻु ज़िला खैरपुर जे यूसी शादी शहर जे ॻोठ आदम खान मैराणी में अधी रात जो चुल्ह जी चिणग मां बाहि लॻण सबबि 10 खां वधीक घर सड़ी विया हुआ। ॻोठ सिंगार फाउंडेशन जे इमरजेंसी टीम प्रिंट मीडिया ऐं सोशल मीडिया ते ख़बरूं हलण वक़्तु फोन नंबर वठी मालूमात वरिती ऐं फौरन ॻोठ आदम खान मैराणी में पहुची रोज़ा इफ्तारी कराइण जो बंदोबस्त राशन ऐं माली मदद कई। उन मौके ते ॻोठ सिंगार फाउंडेशन जे चीफ ऑर्गेनाइज़र नज़ीर अहमद उन्यण, जावेद अहमद ओढाणू ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ सिंगार फाउंडेशन 1991 खां वली मोहम्मद बोज़दार ऐं नज़ीर अहमद अन्यण इलाइक़े जे पुठिते पयल इलाइक़नि जी ख़िदमत लाइ हिकु फाउंडेशन जो इफ्ताह कयो ऐं अलाह पाक जी ॾिनल ग़ैबी खज़ाने मां मिस्कीननि बेसहारा यतीमनि जी मदद करण इलाइक़े तरक़ी सोशल ख़िदमत सिंध जी तरक़ी लाइ जदोजहद जारी आहे। अलाह पाक खे हाज़िर नाज़िर सम्झी नंढे ॻोठ जी ठहियल नंढड़ी फाउंडेशन कुझु अरसे में ज़िले सतह ते कमु करणु शुरू कयो। अञा वधीक कुझु अरसे में सिंध ऐं पुठिते पयल इलाइक़नि में जीअं 2022 में बरसात जी आयल क़यामत जहिड़े मंज़र में, कोरोना जहिड़ी वबाई बीमारी में या मुख़्तलिफ़ जॻह बाह ग़रीबनि जा NIC ऐं ॿिया खोड़ सारा कम हुजनि, भरपूर नमूने सां ॻोठ सिंगार फाउंडेशन ख़िदमत कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।